बिन्हीं जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो योम विलादत अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत समूरे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में मीलाद जूं महफ़िलूं, घरनि, दुकाननि, ऑफिसनि, घिटियुनि में चरागाह, अक़ीदत जा गुल निशावर करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न इमारतुनि खे सावनि झंडनि ऐं रंग बिरंगी बत्तियुनि सां सींगारियो वियो। सीरत नबी जे मौज़ू ते सेमिनार, कॉन्फ्रेंसूं ऐं नात जूं महफ़िलूं मुनक़िद, रैलियूं, हर पासे रसूल आमद जी मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जी सदाऊं बुलंद। जश्न ईद मिलाद नबी के सिलसिले में कराची में मेमन मस्जिद का निकतल मरकज़ी जुलूस मंजिल ना रवां। जलसे में जुलूस में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह भी शिरकत शरीक थियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन सईद गनी ऐं ॿिया सूबाई वज़ीर भी शामिल। मेयर कराची मुर्तज़ा वहाब समेत आशिक़ान रसूल जी वॾी अंग में शिरकत। मरकज़ी जुलूस में सिंध जो गवर्नर कामरान टिसूरी भी शरीक थियो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मलीर में जश्न ईद मिलाद नबी जे जुलूस में शिरकत। सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो, आलमी ऐं इंतज़ाम कंदड़नि सां मुलाक़ात। जुलूस जामे मस्जिद नईमिया मजददिया खां बरामद थियो, जंहिंमें आलम सगोरन ऐं आशिक़ान रसूल वॾी अंग में शिरकत कई। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर सईद गनी, मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया गॾु हुआ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं ॿिया इदारा शहरियुनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ तोड़े पुरअमन फ़िज़ा खे यकीनी बणाइण लाइ समूरा वसीला क़दम आणे रहिया आहिनि। सिंध के नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलाद नबी के मौक़े ते मीलाद जूं महफ़िलूं, रैलियूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बि नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न में हर पासे चरागाह। मलीर, जामशोरे, मटियारी, दादूर, टंड मोहम्मद खान, टंडो अलहयार, ठठो, सिजावल, बदीन ज़िलनि में फ़िज़ाऊं दुरूद सलाम सदाउनि सां मुअत्तर थी वियूं। घोटकी, खैरपुर, नशर फ़िरोज़, कंबर शदात कोट, शिकारपुर, जिकाबाद, नवाबशाह, सांगढ़ ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलाद नबी जे सिलसिले में महफ़िलूं, रैलियूं।